अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत टेलीविज़न नेटवर्क मां अमां ताईं ख़बर पहुचाए रहिया आहियूं त साल 2023 जो एवॉर्ड रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे ब्रॉडकास्टर रोज़ानी इबरत अख़बार ऐं इबरत टेलीविज़न नेटवर्क ऐं मौसम बाबति तजज़िया निगार सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासख़ेली खे ॾिनो वियो आहे। सिंध जे मशहूर दरगाह हज़रत सैयद जमाल शाह जीलानी साईं जे सालियाने उर्स में अदबी कॉन्फ्रेंस दौरान मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे बहितरीन कारकर्दगीअ के एवॉर्ड ॾिना विया। इन मौक़े ते मौसम बाबति तजज़िया निगार सीनियर सहाफ़ी रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे ब्रॉडकास्टर ऐं रोज़ानी इबरत अख़बार ऐं इबरत टेलीविज़न नेटवर्क जे चीफ रिपोर्टर ऐं मौसम बाबति तजज़िया निगार सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासख़ेलीअ खे सहाफ़त जे मैदान में बहितरीन रिपोर्टिंग, रेडियो ते बहितरीन प्रोग्राम करण ऐं वक़्त ते मौसम बाबति ॼाण ॾियण ते खेसि साल 2023 जो बहितरीन एवॉर्ड ॾिनो वियो। सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासख़ेली ऐं मौसम बाबति तजज़िया निगार सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासख़ेली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सभिनी ॾिसण वारनि जे दुआउनि सां इहो एज़ाज़ु मिलियो आहे। हिन चयो त हीउ मिलियल एवॉर्ड पंहिंजे बाबा साईं सियासतदान हारी अॻवान कामरेड मोहम्मद रमज़ान ख़ासख़ेली ऐं पंहिंजे अमण जे नाओ करियां थो। उन्हनि जी महिनत ऐं दुआनि सां हीउ मंज़िल मुंहिंजी ज़िंदगीअ में मिली आहे। हिन चयो त समूरनि ॾिसण वारनि, रेडियो ॿुधंदड़ वारनि ऐं इबरत अख़बार जे पढ़ंदड़नि ऐं इबरत टेलीविज़न नेटवर्क जे ॾिसण वारनि ऐं सोशल मीडिया जे समूरे ॾिसण वारनि तरफ़ां मौसम जे ख़बरुनि, सहाफ़ती ज़िम्मेवारियुनि सां गॾोगॾु रेडियो जे प्रोग्रामनि खे पसंदि करण ते उन्हनि जो दिलि जे गहराइनि सां तमामु घणो थोराईंदो आहियां। हिन चयो त सभिनी जे दुआउनि सां साल 2023 में खेसि हीउ एवॉर्ड मिलियो। हिन चयो त साल 2023 में कंहिंजी बि हिन दिलि आज़ारी न कई ऐं हुन पंहिंजे सचाईअ सां सभिनी ताईं सचाई वारी सहाफ़त सां ख़बरूं पहुचाईंदो रहियो। हिन चयो त इबरत टेलीविज़न नेटवर्क वसीले जेके बि प्रोग्राम उन में मौसम जी ॼाण ॾिनी वई। ग़ुलाम हुसैन ख़ासख़ेलीअ खे सहाफ़ती मौसम बाबति तजज़िया निगार जो बहितरीन साल 2023 जो एवॉर्ड मिलण ते सिंध जे मुख़्तलिफ़ माण्हुनि तरफ़ां मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। इबरत न्यूज़।